बैक नाज़रीन टिपिकल टॉक में ब्रेक में वञण खां पहिरियों नारो शुरू कयो ब्रेक खां मोटी आया आहियूं नारो अञा न खुटियो आहे साईं नारो खुटायो प्रोग्राम में ॿियो बि कुझु ॻाल्हायूं पुटो हलो हुजे गणती एॾो डिघो नारो ब्रेक में वञण महिल तव्हां नारो शुरू कयो ब्रेक खां मोटी आया आहियूं वेलकम बैक थी वियो आहे त नारो पोइ बि न खुटो आहे अञा इहो असांजो प्यार आहे पीपल्स पार्टी सां इहो प्यार आहे जेके पीपल्स पार्टी सां सचा न आहिनि उहे अॼु काथे आहिनि ऐं नज़र मंज़र आमदे आहिनि मूंखे हर जलसे में तूं ॾिसजे त सभ खां पहिरियों मां बीठो हूंदो आहे जिते स्टेट सेक्रेटरी बीठो हूंदो आहे उते मां बीठो हूंदो आहे पहिरियों माण्हू मूंखे ॾिसंदा आहिनि पोइ ॿियनि लीडर खे ॾिसंदा आहिनि नारायण हल ठीकु आहे बिल्कुलु तव्हांखे हुते शहीद भुट्टो जी मज़ार ते बि ॾिठो आहे टोकरी खणी बीठा हूंदा गॾु आसिफ साहिब सां कॾहिं बिलावल साहिब सां गुलनि जी टोकरी गुल माई मुंहिंजी ज़िमेवारी आहे उहे तव्हां आहियो न चश्मे सां बिल्कुलु मां तव्हांखे ॾिठो आहे हुते गुल गुल ॾिसो मूंखे न हणो तव्हां पंहिंजे सियासतदान लाइ बचाए रखो पंहिंजे लीडरनि जे लाइ तव्हां इहो ॿुधायो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी वॾी तहरीक बि हलाई MRD तहरीक तहरीक में तव्हां गिरफ़्तारी पेश कई हुई MRD तहरीक में से कोड़ा लॻा कोड़ा खाधव कोड़ा सही हिकिड़ो जे अॻे पुलिस हणंदी कोड़ा या कूड़ा आहियो तव्हां कोड़ा जेके लॻंदा लॻंदा बाक़ाइदे उहे घणा लॻा तव्हांखे सही मूंखे तक़रीबन 10 कोड़नि जी हुई गुंजाइश पोइ माफ़ी कराए मां 3 कोड़ा कराया माना माफ़ी वरितव तव्हां 3 कोड़ा पंहिंजा ऐं वरी जेके आहे सो 3 कोड़ा मां उनजा जेको आहे सो आहे पंहिंजो भुर्ट साहिबु जेको आहे अब्दुल हक भुट जा मां खाया उहो बि निबरो हूंदो बीमार हुन दौर में बुखार खां वठी ईअं आहे उनजा 3 कोड़ा उहे बि मूंखे आहियूं मच मूंखे आणो एॾियूं कुर्बानियूं वञनि असांजी पीपल्स पार्टी लाइ गिरफ़्तारी तव्हां पेश कई हुन में तव्हांखे पोइ जेल जूं उक़ूबतूं बि सहणियूं पयूं हूंदियूं जेल में जेके सख़्तियूं हूंदियूं आहिनि जेल उन दौर में जेल हूंदा बाबा अहिड़ा ख़तरनाक जो छा ॿुधायां अच्छा मानी न मिलती मच जेल काला पानी मच जेल में बि हुयो तव्हां काला पानी वियासीं मच जेल सखर सेंट्रल जेल में रहियो शक्कर सेंटर टोड़ियोसीं सही तव्हां टोड़ियो हा उहो त 84 में टुटो हो साईं शरारत त मुंहिंजी हुई न तव्हां हुन महिल हुयो हुन जेल में मां जेल में MRD तहरीक में हुयो 1983 में मां जेल में MRD तहरीक में बारिश सफ़ा जोर शोर सां ये बाक़ाइदे ब्रेक में वञण में हिकिड़ी ॻाल्हि थी हुई त तव्हां जेल बेल में कॾहिं विया ई न आहियो हिते हाणे ऑन एयर चओ त मां वियो आहियां जेल में कॾहिं मां चयो कूड़ा मां जेल वियो हा कॾहिं ॾिसो हाणे ॻाल्हि न मटायो नथा वणनि छा न ॾिसो प्रोग्राम में ख़राब न हे तव्हांखे नथा वणनि साईं हे जलसे जुलूस में सही लॻंदो आहे यार मूंखे अफ़सोस थी वियो मूंखे पंहिंजो पुटु जेको आहे सो उहो छेड़नि जी बि ॾे पियो थैली हिकिड़ी छेड़नि जी अहिड़ा माण्हू जेके गुल न वणंदा आहिनि छेड़ा था हणो हुनजे मथां मीर हज़ार ख़ान बिजाराणी चवे पियो त MRD तहरीक में हिन जो को हिसो न आहे हिन कारकुन जो हज़ार ख़ान बिजाराणी साहिबु को पुछा करेसि उनजो बि हिकिड़ो कोड़ो मां खाधो अच्छा हा हा उन्हनि जूं वॾियूं कुर्बानियूं तव्हां जूं कहिड़ियूं कुर्बानियूं उन्हनि जूं कहिड़ियूं कुर्बानियूं अमीर माण्हू आहे सरदार आहे उन वटि पैसो कुर्बानियूं त असां ग़रीब कारकुन उन्हनि बि गिरफ़्तारी पेश कई गिरफ़्तारी पेश करण में मानी सुठी उहे खाइनि पिया कहिड़ी मानी असां आम कैदियुनि सां वियासीं जेके चोर हुया उन्हनि सां नंढे हिकिड़े कमरे में उन्हनि खे बंदि कयो हुयऊं हिकिड़ो पखो मथां लॻल हुयो उहो बि बंदि हूंदो हुयो हिकिड़े ॾींहं जे लाइ सही हाणे उहो तारीख़ ठही वई छा हिकिड़े ॾींहं लाइ कमरो बंदि हुयो उन दर बिजली हुई छा बिजली त हुई छो न खुलियल वार्ड हूंदा उन में जेको आहे सो हलो ठीकु आहे MRD तहरीक खां पोइ अचूं था पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी तव्हांजी ज़िंदगीअ में कहिड़ी तब्दीली आंदी असांजी ज़िंदगी में तब्दीली आहे जो कराची में वेठा आहियूं पहिरियां किथे हूंदा आज़ादी सां घुमी सघूं था पहिरियां जेल में हूंदा हुआसीं अच्छा पीपल्स पार्टी इक़्तिदार में न असां सॼा कारकुन जेल में पीपल्स पार्टी इक़्तिदार में असां आज़ाद पाण आसिफ अली ज़रदारी साहिबु 13 साल जेल में रहियो आहे एॾा न विझो जेल में अरबन 8 साल हुयो जेल 5 साल वधाइजो अरबन ज़ोरीअ अरे दिमाग़ तो ख़बर न 8 साल त कंटिन्यू हुयो न हा बाक़ी ॿिया ये गॾो उधार 2 साल 3 साल ए दुबई में तुंहिंजो पीउ हुयो दुबई जेल में त न हुयो न त जेल थियो न आज़ाद थियण खां पोइ हलियो वियो घर अरे मुल्क खां ॿाहिरि वञण इहो जेल आहे न मुल्क खां ॿाहिरि वञण जेल आहे बाक़ी वरी हाणे जेल में ॿीहर पियो आहे कीअं जेल में पियो हाणे जो सरदार कयोसि त वरी जेल आहे न सम्झो सिधो सरदार थियो पंहिंजी कम्युनिटी जो न ज़रदारी कबीले हाणे मुसीबत थी वयूं न वरी हुनजा फ़ैसिला हे हो हेॾो पार्टी हेॾो हो असां चऊं पिया त असांजो पार्टी जो लीडर थिए हा भलो तव्हांजी पार्टी जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उनजो
चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आहे। आला सयाती देस नारायण बिलावल जी भुट्टो। अच्छा, बिलावल जो नंढो नारो था हणो, भुट्टो जो गुर तेज़ था हणो वॾो। नंढो आहे न बिलावल। अच्छा, उमिरि वॾो जे थींदो हिसाब न पोइ असां वॾो नारो हणंदासीं। सही आहे। मतिलबु पार्टी जो मुस्तक़बिल कीअं था ॾिसो तव्हां? पार्टी जो मुस्तक़बिल असली सफ़ाई है जुगनू लगो। ये झूठे हैं, अरे ये झूठे हैं। तब्दीली आ नहीं है, आ चुकी है। इमरान ने कुछ नहीं दिया पार्टी को। हमने धरने दिए, डिस्को करवाए, इसने क्या किया नारे के सिवा? अरे ये बाबा तोखे ॿिए प्रोग्राम में घुराईंदासीं, पर फ़िलहाल साईं वेठो आहे सीनियर अरे अॻुवाणा। एकड़ी ॻाल्हि मूं तो हेड़ा माण्हू आणींदो अॻे ई मां हिनखे पादर आया हिन माण्हूअ खे। ॾिसो हे हरो भरो जेको इमरान खान जो कारकुन में न अथव, कंहिं माण्हू खे चई छॾियो इमरान खान जहिड़ो लॻे थो। अच्छा, अगरि उनजा पाए करे भॻो आयो प्रोग्राम न उनजो बि कलर न आहे इहो, शायदि हे अलाए कहिड़ो कलर आहे? ग्रीन हुयो, पर धरणे में वेही वेही फिटी वियो आहे शायदि कलर हिनजो। हाँ यही बहरहाल धरने में पीटीआई। मैं इमरान खान का कारकुन हूँ, तो ये कैसे लग रहा है पीटीआई का? जॾहिं सिंधी पीपी का। अचे ई थी त ज़ोरीअ छो थो उर्दू ॻाल्हाए बाबा? तूं छो थो उर्दू ॻाल्हाए जॾहिं सिंधी जॾहिं अचे थी हेॾे असांजो प्रोग्राम ख़राब करण आयो आहे छा तूं? हाथ नहीं लगा। ॾिसो हिते न कयो मेरा इहो। इमरान खान ॾिसो प्रोग्राम में न विड़ो, सियासतदान न थियो। ॾिसो नारायण भुट्टो। ॾिसो तव्हां जमील सुमरो छो था थियो यार? हुनखे गिलास हणी कढियो पीटीआई अॻुवाणनि खे तव्हां मैं नहीं छोड़ूंगा, साईं। मैं आपको मारूंगा, नहीं छोड़ूंगा, अरे बाबा, मैं आपको अरे मारूंगा, अरे हिनखे मैं ॿाहिरि आपको भी मारूंगा। हलो आपको क्या मारेंगे? अरे तू छा- आपको क्या मारेंगे? साईं कुटियोसि त न न तव्हां कुटियो कुटियो प्रोग्राम में कुटियोसि। मैं छोड़ो, कुटियोसि। ये मेरी तू बेइज्जती कर रहा है। बेइज्जती कर रहा है प्रोग्राम में पराए में आ रहा है तू बेइज्जती कर रहा है। होड़े वे हलियो होड़े वे हलियो मेरे को बहुत कराया तूने। मैं पीटीआई का कारकुन हूं, नहीं बहुत छोड़ूंगा। कराया। जी इमरान खान, हलवा जी इमरान खान। भुट्टो जय भुट्टो नारायण भुट्टो। खुदा जो को खौफ़ कयो यार। प्रोग्राम में तव्हां झेड़ो शुरू करे छॾियो। ईअं जमील सुमरे बि हिकिड़े पीटीआई अॻुवाणे गिलास खणी करे आयो हुयो। ये गाय ओरिजिनल थियो तो झड़ो कर कावड़ के चले असा प्रोग्राम घुराए रे को छो घुराए? तव्हांखे भला तव्हांखे रुगो कावड़ ईंदी आहे, तव्हांजी माइनि खे बि ईंदी आहे असा मायो कुत्ते सफा बचा तो जबड़ी पई। छितियूं उहे बि। हां तव्हांजी वाइफ बि आहे, लेडीज़ विंग में आहे। हां श्री रहमान सबड़ी पई मुझदाल। श्री रहमान सां? हां श्री रहमान त साईं सीनियर अॻुवाणा बि। ओरे सारे पाजो केड़ी है जे हाल सकावती मिनिस्टर आ शर्मिला शर्मिला फारूकी सबड़ी पई। छा ते? शर्मिला जो भाई मैं तो पतली हूं मुझे छोड़ दो मैं जाले तुली आई है। न शर्मिला फारूकी छा वज़ीफ़ो न पई ॾेई छा? हां मसलो यो ना इंडोमेंट फंड ते जहिड़ो इंटरनेट फट जे हुयो। त तव्हांजी वाइफ छा का सिंगर आहे, गुलूकार आहे, छा आहे? चाची सिंगर आ सीनियर नायब सदर आ लेडीज विंग जी। उहा बि लेडीज़ विंग जी सीनियर नायब सदर। हां मुझे पुट वारी जेको आसो पजो सीनियर नायब सदर आ यूथ जो। यूथ विंग जो? हां सब सीनियर नायब सदर हेड कासा जी सीनियर नायब सदर। तव्हां कहिड़ी सिटी जा आहियो इहा त ख़बर नथी पए। अञा ताईं नाज़रीन बि परेशान आहिनि। कहिड़ी सिटी सां तव्हांजो तालुक़ु? छो तू असांखे सिटी वारा चालू ठाराए ॾिजे छा? छो ॿुधाए कहिड़ी सिटी जो आहे? सुभाणे मां ॿी सिटी में इलेक्शन विढ़िया त पोइ ॾे। सम्झो नथो अचे हाणे साईं। असांजो जेको माशाल्लाह सां वज़ीर आला साहिबु आहे, तमामु उमिरि रसीदा वज़ीर आला साहिबु आहे। ॾिसो 3 दफ़ा 4 दफ़ा उहो वज़ीर आला थियो आहे, त तव्हांखे को चांस न मिलियो असेंबली में वञण जो, को मिनिस्ट्री वठण जो? को मुझे सुणा 3 दफ़ा थियो आहे। मां 18 दफ़ा सीनियर नायब सदर थियो आहे। 18 दफ़ा सीनियर नायब सदर थियण सां छा थींदो? कुझु तरक़ी त कयो न, अॻिते वधो न। हाणे ॾिसो साईं ख़ुर्शीद अहमद शाह ॾिसो माशाल्लाह केॾी तरक़ी कई आहे। उहो बि यूसी लेवल ताईं थियो हुयो, काउंसलर थियो हुयो, उनखां पोइ MPA, पोइ MNA। हाणे ॾिसो असां बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मूं जहिड़ो हिकिड़ो जज़्बाती माण्हू जेको नारनि वारो माण्हू जेकॾहिं मथे वेंदो त नारा केरु हणंदो? नारा तुंहिंजो पीउ हणंदो, नारा ही हणंदो, ही हणंदो नारायण भुट्टो। अक्सर ईअं ॾिठो वियो आहे त हिकिड़े ई ख़ानदान में, हिकिड़े ई घर में पीउ हिकिड़ी पार्टी में हूंदो आहे त पुटु ॿी पार्टी में हूंदो आहे। पर तव्हांजो पुटु चओ था उहो बि यूथ विंग जो सदर। ये भी नहीं ज़ाल हिकिड़ी पार्टी में मुड़ुस बि पार्टी में हलो। इंफॉर्मेशन ॾियाए थो। ईअं बि हूंदो आहे? तव्हां वटि ईअं न आहे घर में? असां वटि न आहे। 3 पीपल्स पार्टी जा शीदा ई आहियूं। शेदाई? बिल्कुलु पीपल्स पार्टी जिंदाबाद। बसि रुगो नारा हणंदा? है बिलावल तुझी अल्लाह जवानी बरकरार रखे। तू वॾो
नाज़रीन प्रोग्राम में वक्त थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां पोइ अञा ॻाल्हायूं था केतिरी देरि सियासी तूं वरिती? कारकुन सां हिकिड़ो नारो थी वियो, नारो ब्रेक tumak tumak, tigda tigda tigda.